डिजिटल हुनरमंदी मुंहिंजो पहिरियों ऑनलाइन दुकान। बुशरा असांजी कहाणी जी हीरो आहे जेका चांदी जा लॉकेट डिज़ाइन कंदी आहे। उन लॉकेट जा डिज़ाइन मकली जे मशहूर मज़ारनि खां मुतासिर थी ठाहिया विया आहिनि। बुशरा उन्हनि लॉकेट ठाहिण जो कमु चांदी जे कारीगर हफ़ीज़ चांदीवाला खे ॾिनो आहे। बुशरा उन्हनि लॉकेट्स खे ऑनलाइन खपाइण लाइ स्मार्टफोन बि वरितो आहे। हुनखे पाक हुनर जे नाले हिकु वेबसाइट मिली आहे जेका पाकिस्तानी दस्तकारियूं पूरी दुनिया में खपाईंदी आहे। पाक हुनर में भलीकार पाकिस्तान जी ख़ूबसूरत दस्तकारियूं खपाइण जो ऑनलाइन दुकान। बराए महिरबानी पंहिंजी मसनूआत जा नाला, उन जूं तस्वीरूं, तादाद ऐं क़ीमतूं दर्ज करियो। अम्मा, ओ अम्मा, कन्न सही आहिनि मुंहिंजा, पोड़ी न आहियां मां। अम्मा, मां पंहिंजा लॉकेट केतिरे में खपायां? तूं जेका क़ीमत रखें उहा तुंहिंजे ख़र्चनि जे हिसाब सां हुजे। ही सुठो मौक़ो आहे, तूं पंहिंजे कारोबार जो बजट ठाहे छॾ। हाय, छा फ़ाइदो हिन जो? इन सां पैसा वधंदा छा? बजट ठाहिण सां असांखे आमदनी ऐं ख़र्चनि जो अंदाज़ो थींदो आहे जेको हिकु मख़सूस वक़्त लाइ कंदा आहियूं। असांखे कारोबार जो मंसूबो ठाहिण में मदद मिलंदी आहे, आसानी थींदी। अम्मा, इहो सभु छॾ, मूंखे इहे कागज़ी कम नाहिनि करणा, मूंखे रुगो मुनाफ़ो खपे। ईअं न थींदो आहे पुट, तूं जे मज़ारनि जा ख़्वाब ॾिसंदी आहे उहे ईअं ई ठहिया हुआ छा? उन्हनि ते बि पैसो ख़र्च थियो हो। नक्शे खां वठी तामीर ताईं हर कमु तफ़सीली बजट जे मुताबिक़ थियो हो। बजट कारोबार जो हिकु अहम जुज़ो हूंदो आहे। उहो हिसाब किताब रखी त तूं वटि केतिरा पैसा आहिनि ऐं उहे काथे काथे ख़र्च करणा आहिनि। ईअं करण सां तूं पंहिंजे कारोबार खे कामयाब करे सघीं थी। सभ खां पहिरियों तूं पंहिंजे ख़र्चनि जो हिसाब कर, उन में अदा हफ़ीज़ तुंहिंजी मदद करे सघे थो। अस्सलाम वालेकुम चाचा। चाचा, हिन महिल मूं वटि ही छह डिज़ाइन्स आहिनि। ही अंगण, जारो, दर, आगर, माड़ी ऐं ही अमन। वाह बुशरा पुट, ही त ॾाढियूं सोहणियूं आहिनि, पर इहो बि ॾिसजांइ त इन में महिनत वॾी लॻंदई। पर मूंखे यकीन आहे त तव्हां उनखे बहितरीन तरीक़े सां ठाहींदो। असल में मां बजट ते ठाहियां, इहो ॾिसण लाइ त उन में केतिरो ख़र्चो ईंदो। चांदी ऐं मुंहिंजी मज़ूरी मिलाए करे 1 लॉकेट ते 700 ताईं ख़र्चो अची वेंदो। सही आहे, ऐं मां हर लॉकेट खे पैक करण लाइ दॿो ठाहियो आहे, उन ते 100 रुपयो लॻो आहे। ठीकु आहे, पर इहो ज़हन में रखजांइ त इहे ख़र्चा लॉकेटनि जे तइदाद सां गॾु तब्दील थींदा रहंदा। अहिड़नि ख़र्चनि खे गैर मुक़ररा ख़र्चा चइबो आहे। 800 जो 1 लॉकेट त मतिलबु 4800 जा 6। तव्हां कंहिं मुक़रर ख़र्चे खे ज़हन में रखियो आहे जेको हर सूरत करणो ई करणो पवंदो, भली कुझु खपे या न खपे? मूंखे त लॻो ऑनलाइन दुकान में त किराए ऐं पघारुनि खां बची पवंदमि, पर न, मूंखे हर महीने इंटरनेट ऐं कॉल्स लाइ 420 रुपयनि जो पैकेज कराइणो पवंदो आहे, ऐं वरी स्टेशनरी ते बि 180 लॻंदा आहिनि। त ही थी विया मुक़रर ख़र्चा, मतिलबु तव्हां जेतिरा बि लॉकेट खपायो उन ख़र्चे ते फ़र्क़ु न पवंदो। त तव्हांजो टोटल ख़र्चो थियो 5400 रुपया। वॾी महिरबानी चाचा, सुठो सम्झायो। ओह, हाणे वञी हिसाब पूरो थियो आहे। 6 लॉकेट ठाहिण लाइ पहिरें महीने कुल ख़र्चो ईंदो तक़रीबन 5400 रुपया। शुक्र आहे, सम्झी वई आहियां। हाणे ॿुधाए 1 लॉकेट घणे खपाईंदीअं?
मां चवां थी त 1500 मुनासिबु आहिनि। 900 जो ख़र्चो ऐं मुंहिंजी महिनत ऐं आइडिया लाइ बि त मूंखे कुझु मिले न। 600 मुंहिंजो मुनाफ़ो थींदो। सही आहे। एतिरो त मूंखे यकीन आहे, मां हर महीने 6 लॉकेट त खपाईंदमि ई। हाणे आई न ॻाल्हि सम्झ में। ईअं थियो त तुंहिंजी आमदनी थींदी 9000 ऐं मुनाफ़ो 3600। हाई मुंहिंजी प्यारी माउ, ऐं थी सघे थो त मां उनखां वधीक बि खपायां। हा करे त सघी थी, ऐं हीउ थींदो तुंहिंजो 3 महीननि जो मुनाफ़ो जेकॾहिं तूं हर महीने 6, 12 ऐं 18 लॉकेट खपाईं। ओ त ईअं थींदी आहे हिकु नंढे कारोबार खां शुरूआत ऐं पोइ उहो वधंदो वेंदो आहे। हिकिड़ो मिंट। ऐं जेको लॉकेट जी चेन ते ख़र्चो थींदो उनजो छा? इहो त मां सोचियो ई नाहे। हल छॾ उनखे। उन लाइ मां प्यारियूं प्यारियूं डोरियूं ठाहे ॾींदमि, उहो बि मुफ़्त में। छा यादि कंदीअ? त मकली कलेक्शन जी ऑनलाइन इफ्तिताह थी चुकी आहे। छा बुशरा पंहिंजा लॉकेट्स ऑनलाइन खपाए मुनाफ़ो कमाए सघंदी? उहो ॾिसण लाइ असांजी अगली वीडियो ॾिसंदा।